नसीराबाद जा चूंडियल नुमाइंदा शहर में बिजली जे हथरादू बहरान ख़िलाफ़ सरापा एहतजाज। नारेबाज़ी अमलदारनि खे 2 ॾींहनि जो अल्टीमेटम। शहर बिजली जे बहरान सबबि वाटर सप्लाई जे पाणी कर खंयो आहे। चेयरमैन टाउन कमेटी नसीराबाद जी सदारत में हंगामी इजलास थियो। इजलास में सेप्को नसीराबाद जे अमले ख़िलाफ़ ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ करारदाद पास कई वई। इजलास में चेयरमैन इंजीनियर यूसुफ अज़ीज़ छुट्टो जी अॻवानीअ में टाउन कमेटी जे मेन गेट अॻियां एहतजाज करे सेप्को ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते चेयरमैन टाउन कमेटी यूसुफ अज़ीज़ छुट्टो, काउंसलरनि हाजी वज़ीर अली फुलपोटो, काउंसलर इतिहाद जे सदर हाफ़िज़ आशिक फुलपोटो, बख्श अली चांडियो, हुसैन मक्का, हाफ़िज़ अब्दुर्रऊफ़ शेख, विकेश कुमार आहूजा, यूसुफ शाबराणी चयो त टाउन कमेटी माहवार 15 लख रुपया बिल सेप्को खे अदा करे थी। इन जे बावजूद बिजली जो हथरादू बहरान पैदा कयो पियो वञे। हुननि चयो त बिजली जी अख ॿूट करे नसीराबाद जी सवा लख आबादी मिठे पाणी खां महरूम आहे। हुननि चेतावनी ॾेई चयो त जेकॾहिं सिडको अमलदारनि पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची